हुते ॿ वॾी पार्टियूं विड़ी रहियूं इलेक्शन, हिकिड़ो नवाज़ लीग, हिकिड़ी पीपल्स पार्टी, पोइ ही जेके राइट मज़हबी जमातनि जो इतिहाद आहे MWM उहो हुई। ॿी का पार्टी हुते एज सच न हुई, छाकाणि त PTI खे त बैन कयो वियो। सो ॿ पार्टियूं बेसिकली इलेक्शन विड़ी रहियूं, हिकिड़ी पीपल्स पार्टी, हिकिड़ी नवाज़ लीग। उन मां पीपल्स पार्टी खे 9 सीटूं मिलियूं आहिनि। कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त नवाज़ लीग खे, जेके हींअर ताईं रिज़ल्ट अचनि पिया, त 5 सीटूं नवाज़ लीग खे मिलियूं आहिनि, 7 सीटूं आज़ाद आहिनि, हिकिड़ो ही MWM खे मिलियूं आहिनि। यानी अगरि आज़ाद असीं ईअं तसवर कयूं त हिननि खे PTI जी हिमायत हुई, त 7 हू, हिकिड़ी MWM, 8 त इहे थी वियूं आहिनि। 3 खे अञा, हू जीअं कराची में बि इलेक्शन रोके वरिता हूं, ईअं रिज़ल्ट अञा रोकियल आहिनि, उनजा फॉर्म 47 निकिरनि जॾहिं त ख़बर निकिरनि त हाणे ख़बर पए। सो पीपल्स पार्टी हुन में खटे वई आहे, ऐं 2 पार्टियूं हुयूं, उन में हिकिड़ी खटे वई आहे, ऐं 9 पीपल्स पार्टी खयूं आहिनि, ऐं 7 आज़ाद खयूं आहिनि, हिकिड़ी MWM। यानी तक़रीबन हीअ जेके हुकूमती पार्टियूं आहिनि, हुन खां हीअ ॿिन्ही खे अगरि गॾाए वठूं, नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी, जेकॾहिं हुकूमती धुर आहिनि, वेढ़नि हिक ॿिए जे साम्हूं पिया, पर हुकूमती धुर आहिनि, त अपोज़िशन खे थोड़ा घटि सीटूं मिलियूं आहिनि। ॻाल्हि इहा आहे त इलेक्शन्स कीअं थिया, छा थिया, उन ते त हाणे को तबसरो करण जी का ज़रूरत न आहे। ऐं उहो हाणे तव्हांखे आस्ते आस्ते हुतां माण्हू गिलगित बल्तिस्तान मां पाणे वीडियोज़ बि अची वेंदियूं, सभु कुझु शयूं थी वेंदियूं। ज़ाहिर आहे कि हिकिड़ो हिन दफ़े वधीक एहतियात बि कयो वियो हूंदो त फॉर्म 45 खे ई ठीकु करे वठिजे। हर भरू फॉर्म 47 इलाही बदनाम थी वियो आहे, त 45 खे ई ठीकु करे वठिजे, ऐं थोरो अंदाज़ो बि हणिजे त पब्लिक पल्स छा आहे। जॾहिं कि गिलगित बल्तिस्तान जी जेका पल्स हूंदी उहा सॼे मुल्क ते लागू न थींदी, लेकिन हिकिड़ो सैंपल साइज़ जो इहो बि थी वियो। सो पीपल्स पार्टी खे हिते ॾेई छॾियऊं। हाणे इम्कान इहो आहे, जेको माण्हू सियासी पंडित ॻाल्हाइनि पिया, त जेका आज़ाद कश्मीर में इलेक्शन थियणी आहे इन महीने जे आख़िर में या मथे महीने शुरू, इन महीने जे आख़िर में, उहा शायदि पोइ नवाज़ लीग खे हुकूमत मिलंदी। हींअर पीपल्स पार्टी जी हुते हुकूमत आहे, हाणे पीपल्स पार्टी जी ठही वेंदी आहे। शहबाज शरीफ़ साहब मञी वरितो आहे पीपल्स पार्टी खे सिंगल लार्जेस्ट पार्टी, त गिलगित बल्तिस्तान पीपल्स पार्टी खे मिली वेंदी, ऐं नवाज़ लीग, आज़ाद कश्मीर नवाज़ लीग खे मिली वेंदी। सो ठीकु, सभु ख़ुशि। लेकिन इन गिलगित बल्तिस्तान सां जुड़ियल आहे आज़ाद कश्मीर। हुते जेको लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन हींअर क्रिएट थियल आहे, उहा ॾाढी भयानक आहे, ॾाढी भयानक आहे। हाणे जेका सरकारी अंग अखर ॿुधाइनि पिया, उहे त नथा वञूं त सोशल मीडिया छा पियो ॻाल्हाए, उन ते छा पियो थिए, पर 4 त पुलिस वारा एहलकार शहीद थिया आहिनि, ऐं कुझु 7 सिविलियंस बि शहीद थिया आहिनि। हू चवनि था दहशतगर्द आहिनि। ही जेके कलदम जेका एक्शन कमेटी कलदम आहे, उनमें दहशतगर्दी करे रहिया। ज़ाहिर आहे पुलिस वारा मुआ आहिनि त फायरिंग थी हूंदी। ऐं ॻाल्हि इहा आहे त आज़ाद कश्मीर खे अगरि ईअं रखियो वेंदो ऐं पीपल्स पार्टी जी हुते हुकूमत आहे, त ख़ुदि पीपल्स पार्टी जो पंहिंजो इमेज लाइ बि हिकिड़ो क्वेश्चन मार्क थी वेंदो नेक्स्ट इलेक्शन में, अचण वारे इलेक्शन। अच्छा, ऐं ज़ाहिर आहे, ॾिसो क्वेश्चन आऊं त सिंपल ॻाल्हि सम्झां थो। बॉर्डर जे हुन पासे जेको कश्मीर आहे, जेको मक़बूज़ा कश्मीर चऊं था, उते ज़ाहिर असां ते इल्ज़ाम लॻे थो, हिते बि जेको थींदो हुन में हू बि माठ करे तमाशबीन थी त कोन वेहंदा इंडियंस बि। ज़ाहिर हू हिन खे मैक्सिमम एक्सप्लॉइट कंदा। ज़ाहिर सिर्फ़ु मीडिया ऐं हिन प्रोपेगेंडा में न, पर हुननि खां जेको हथवस पुॼंदो हिन बाहि खे भड़काइण में, उहो बि कंदा। पोइ इन मां ॻाल्हियूं, पोइ एजेंट थी वियो, पोइ एजेंट झलिजी वियो, ॻाल्हि वधंदी वेंदी। पर ॻाल्हि थिए छा पई? एग्ज़ैक्टली 12 सीटूं जेको कश्मीरियुनि जे नाले ते, हाणे उहे एक्शन कमेटी वारा कलदम वारा हू घुर छा पिया कनि, त भई तव्हां हिकिड़ी 12 सीटूं कश्मीरियुनि जे नाले ते मुल्क जे पाकिस्तान जे ॿियनि हिसनि मां खटाए था अचो। MQM वारा बि हिकिड़ी सीट कराची मां खटे वठनि था। उहे सभु तव्हां मेंबर खणी वञी आज़ाद कश्मीर जी पार्लियामेंट में विहारे छॾियो था, हुते जेका असेंबली आहे। ऐं हुते जी हुकूमत, मुंहिंजे ख़्याल हुते कुल असेंबली जी अंग शायदि 36 या 38 हूंदो, एतिरो ई 40 हूंदो, ईअं को 36 38 जे फिगर में अगरि 12 सीटूं हुकूमत पंहिंजे मनपसंद माण्हू को पंजाब मां, को कराची मां, को किथां KP मां खटराए अची हुते विहारे छॾींदी मेंबर करे,
त ज़ाहिर आहे आज़ादु कश्मीर जी हुकूमत त पोइ जंहिंखे पियामन चाहे उहो हुनजी ठहंदी न। त हू हिकिड़ी सिंपल डिमांड कनि पिया त भई इहे केरु माण्हू आहिनि जिन्हनि खे तव्हां खटाए था अचो कश्मीर जे नाले ते। वोटर लिस्ट बि डिसाइडेड न आहे हिननि जी, न वरी हिननि जो रेफ्यूजीज़ बसि जी अंग ख़राब, कहिड़ा उहो त रेफ्यूजीज़। ज़ाहिर आहे हाणे कहिड़ा कश्मीरी पनाहगीर आहिनि त उहे कश्मीरी चवनि था त भई इहे असांखे ॾियो, हा, असांजी सीटूं आहिनि, असां वटि नुमाइंदगी करणु कराची मां हिकिड़ो हमरा या लाहौर मां हिकिड़ो हमरा सीट जी छो अचे, सियालकोट मां छो अचे। त ई का अहिड़ी का गैर सियासी डिमांड त न आहे, पर छाकाणि डपु इहो आहे सरकार खे त अगरि ही 12 माण्हुनि जो जेको हिकिड़ो वॾो पानो आहे हुकूमत वटि, पाकिस्तान हुकूमत वटि, त आज़ादु कश्मीर जी हुकूमत ठाहिण लाइ उहो हिकिड़ो सॼो चंक 12 MNAs जो हिननि जे हथ मां निकिरे पियो। त हुते पोइ मैन्युपुलेट नथा करे सघनि त आज़ादु कश्मीर में कंहिंजी हुकूमत ठहे। हाणे निज सियासी डिमांड आहे ऐं पाण सभु सम्झूं था त इहे ज़ाहिर 12 माण्हू कीअं चूंडिजी वञनि था। ज़ाहिर आहे, सभिनी ख़बर आहे। त इहो अहिड़ो कहिड़ो मुतालबो आहे। एग्ज़ैक्टली। अगरि तव्हां चओ था असीं ॾहाकनि खां इहो कंदा आहियूं त ॾहाकनि खां तव्हां घणो कुझु कंदा आया आहियो, पर अगरि माण्हुनि में अवेयरनेस आई आहे, माण्हू चवनि था बाबा हीअ असांजा नुमाइंदा ई न आहिनि, त पोइ ज़िद छा जी आहे, इहो मञण में छा हर्ज आहे। हाणे चइजे न साईं ईंदड़ पार्लियामेंट फ़ैसिलो कंदी, उन पार्लियामेंट में त 12 पार्लियामेंटेरियन त इहे वेठा हूंदा जेके मतिलबु जुड़तू क़िस्म जा नुमाइंदा आहिनि। त इहो मञण में छा हर्जो जंहिंजे लाइ ॻाल्हि खे एतिरो वधाए छॾिजे। साल पहिरियां पाण अग्रीमेंट कयूं अथऊं, पाण साइनियूं कयूं अथऊं, इहो बि वॾो इंट्रस्टिंग आहे न साहब। पहिरियां इन ई मुसविदे ते सॼियूं डिमांड्स ते जॾहिं साल पहिरियां थियो हुयो त असांजा गवर्नमेंट जा जेके नुमाइंदा हुआ उहे साइन करे आया, उहे डीट अग्रीमेंट करके आया त भई असां हिन तव्हांजी डिमांड्स खे मञीदासीं, तव्हां ख़तमु कयो। पोइ हाणे छा आहे जो उनमें इहो नुक़्तो मञियो, हा इहो निको मञियो, चऊं न पोइ ख़्यालु आयो हूंदो न त भई अगरि 12 MNA बि कश्मीर मां चूंडबा त उहो त पोइ थी सघे थो सुभाणे असांजे चए में न हुजनि। इहो उहा ई ॻाल्हि आहे त हुकूमतनि खे पंहिंजे हथ वस रखण लाइ जेतिरी मैनिपुलेशन कानूनी करे सघिजे, जुगाड़ करे सघिजनि, इहो उहो ई आहे। जीअं पाकिस्तान में बि थींदो आहे हिन पासे त पंहिंजा मर्ज़ी जा माण्हू चूंडाइबा आहिनि, पोइ फॉर्म 47 जे ज़रिए चूंडाइबा आहिनि। माना अगरि तव्हां सहमत आहियो उन्हनि जी त पोइ तव्हां लेकिन ॻाल्हि इहा आहे त उनजे करे ठीकु आहे तव्हां इहो कमु लाहौर में कयो था, इस्लामाबाद में कयो था, कराची में कयो था, उहा हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे। पर आज़ादु कश्मीर में इहो करणु किथां जी मंतक आहे, अगेन मंतक कमु नथी करे। ऐं उन नहज ते खणी वञणु वरी बार बार त माना जिथे फायरिंग, जिथे माण्हू मरनि, पोइ इहो त माना ठीकु आहे। हिन वक़्तु जेके इस्टेब्लिशमेंट या इवन गवर्नमेंट जे क़रीबी सहाफ़ी उहे त बाक़ाइदा वेही कलदम तंज़ीम, जीअं पाण कल्ह बि ॻाल्हायोसीं त ख़ारिजनि सां मिलाइनि, त बेसिकली छा पोइ हाणे बसि इल्ज़ाम लॻणो आहे त हिननि खे इंडियन फंडेड आहे, बसि अॼुकल्ह सुभाणे परीं लॻी वेंदो। न चलो तव्हां लॻाए छॾींदो इल्ज़ाम, ठीकु थींदो, पोइ उहो त ख़ैरु आहे। लेकिन ॻाल्हि इहा आहे त हुते जो आज़ादु कश्मीर जो कश्मीरी माण्हू आहे ऐं कश्मीरी जीअं ॿिया माण्हू बि आहिनि ऐं हुननि खे हक़ बि आहे त ही पंहिंजी नेशनलिस्ट आहिनि, हिननि खे पंहिंजी माण्हुनि सां प्यारु आहे, मतिलबु जीअं थियणु खपे। हिकिड़ो इहो नेशनलिज़म को बुरी शइ न आहे, तॾहिं त हुननि खे आज़ादु जम्मू कश्मीर जो बि कश्मीरनि जो दर्दु उथे थो न। त हाणे ॻाल्हि इहा आहे त ही तव्हां ईअं माण्हू मारींदो, ठीकु आहे। हाणे असांखे ख़बर न आहे त केतिरा माण्हू आहिनि, छाकाणि त असां वटि सरकार इहो ऐलान पई करे त जेको सरकार ॿुधाए पई बसि उन ते एतबार कयो। बाक़ी हाणे पर जिन्हनि जे घर में अगरि जनाज़ा विया हूंदा, ख़बर न आहे 5, 7 या केतिरा आहिनि, त ॻाल्हि लिखंदी त कोन, एतिरो वॾो थोरी आहे मतिलबु आज़ादु कश्मीर। त इट्स आई फॉर नथिंग। ऐं चवंदो आहे त यार को वॾी का ॻाल्हि हुजे न, उते को माण्हू को ऊंधो सूंधो मुतालबो करे रहिया हुजनि, को पाकिस्तान लाइ कुझु करे रहिया हुजनि, को अहिड़ी ॻाल्हि करे रहिया हुजनि, पंहिंजो निज हिकिड़ो लोकल मसइलो चवनि पिया त असांजी रिप्रेज़ेंटेशन असांखे करणु ॾियो, असांजी नुमाइंदगी असांखे करणु ॾियो, उहो मञण लाइ तयारु न आहियूं। व्हाट्सएप ही छा मंतक छा आहे? सरकार चवे थी त कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट जी ज़रूरत आहे। कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ईअं कंहिंजे दोस्त ज़बरदस्ती ऐं कंहिंजे चए ते थोरी कबी आहे। भई कंहिंजे चवण ते करबी? हू माण्हू आहिनि जिन्हनि जे लाइ तव्हां ईअं सहूलियत करे वेठा आहियो, उहो माण्हू चवनि था असांखे सहूलियत न खपे, तव्हां चओ था न ईअं तव्हांजे चवण ते न, कंहिंजे चवण, भई उहो
हलो सिंध मां माण्हू चवनि त बाबा आज़ाद कश्मीर जी 12 सीटूं ख़तमु करे छॾियो, सिंध जे माण्हू चइबो आहे तव्हांजो छा वञे, तव्हां छा वञे या एग्ज़ैक्ट पंजाब जो छा वञे, एग्ज़ैक्टली जिन्हनि लाइ कयो पिया उन्हनि जी राय जी अहमियत न आहे, पोइ कंहिंजे जी अहमियत आहे यार।